नाज़रीन हमारे सिरे हायो खबरचार न्यूज़ यहाँ आयशा हैदर दातू रिपोर्ट जावेद लगारी के मुताबिक दातू NTS 2013 के पास कंदड़न उम्मीदवार जा एहतजाजी मुज़ाहिरा धरणा हणी सख्त नारेबाज़ी कई वई। NTS उम्मीदवार के 4 ॾींहं बाद कराची प्रेस क्लब मुज़ाहिरे में गैर जानिबदाना पॉलिसी तहत खैन ऑफर ऑर्डर लेटर जारी करण लाइ 24 मई ते मीटिंग घुराए संदन हक़ में फ़ैसिलो ॾियण जी दावा करे खैन मुज़ाहिरे में उथारियो वियो। इदारनि पारां ॿिठी पॉलिसी करे NTS पास उम्मीदवारनि के धोखे में रखी IBA जे उम्मीदवारनि के 40% ते पास करे सीटूं भरियूं पियूं वञनि। ख़बर मूजिब NTS टेस्ट पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ उम्मीदवारनि जो एहतजाज ऑफर ऑर्डर जारी करे बेचैनी ख़त्म करण जो मुतालबो। 2013 जे NTS टेस्ट पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर जारी न थियण ख़िलाफ़ बाहन में कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्लेकार्ड खणी नठण उस ते दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाणनि फिदा हुसैन लगारी, जावेद लगारी, मुनव्वर सियाल, समीना सोलंकी, महरुनिसा, सनम ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहिंदे चयो त असां 60 खां 90+ सुठियुनि मार्कुनि सां पास थिया आहियूं। तंहिं बावजूद बि असांखे 2013 खां नज़रअंदाज़ करे ऑफर ऑर्डर जारी नाहिनि कया विया, जंहिं सबबि केतिरे ई नौजवान सख़्त परेशान आहिनि। हुननि चयो त कोर्ट जे हुकुम बावजूद बि STS टेस्ट पास 2013 जो उम्मीदवारनि के नज़रअंदाज़ किया वियो आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हुननि PB चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, तालीम जे वज़ीर सरदार शाह, तालीम जे सेक्रेटरी अकबर लगारी समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त खैन ऑफर ऑर्डर ॾेई उम्मीदवारनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे।